दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद जी सिंध। उम्मीद है त तव्हीं सभु ख़ुशि हूंदा। साथी पाण ॻाल्हायूं था हिकिड़ी आम असां वटि चवणी हूंदी आहे जेका MPA MNA वज़ीर जागीरदार सरमाएदार ऐं ॿाहिरीं दुनिया में असांजा पढ़िया लिखिया माण्हू जेके हूंदा आहिनि उन्हनि खां पुछंदा न बसि सिंध जा मसइला हल छो नथा थियनि त तव्हांखे हिकु ई जवाबु ॾींदा। बसि सिंधी माण्हू अणपढ़िया आहिनि, जाहिल आहिनि, ठग आहिनि, वेसाघाती कंदा आहिनि। इहे सभु जेके बि तोहमतूं निकम आहिनि उन सभिनी माण्हुनि ॾाढो मुंहिंजो सुवालु आहे त इहे जेके तोहमतूं जेके तव्हांजा इल्ज़ाम सिंधी माण्हुनि मथां आहिनि छा इहे सचा आहिनि? असां सिंधी माण्हुनि खे जेके मूंखे कपिड़ा पातल सिलाई थियल आहिनि इहे पंजाबी सिलाई करे ॾेई वेंदा आहिनि। असां वटि जेके भठनि ते मज़दूर कमु कंदा आहिनि इहे अफ़गानिस्तान जा आहिनि। असां वटि जेके ट्रैक्टर गॾा गाॾा इहे टैंकूं ठाहींदा आहिनि इहे माण्हू ईरान जा आहिनि। कहिड़ो कमु आहे जेको सिंधी माण्हुनि खे करणु न ईंदो आहे? ये तोहमतूं, ये ठगियुनि वारा, ये गद्दारनि दहशतगर्दनि वारा जुमिला चयल सिंधी माण्हुनि खे ॻिची वञो। सिंधी माण्हू पढ़ियल लिखियल आहिनि, सिंधी माण्हू शऊरमंद आहिनि, सिंधी माण्हू दानिश्वर आहिनि। पाकिस्तान जो पहिरियों बिल असेंबली में पेश कंदड़ सिंधी माण्हू उहो GM सैयद। पाकिस्तान मुल्क खे 73 जो आइन ॾींदड़ सिंधी माण्हू उहो ज़ुल्फ़कार अली भुट्टो। पाकिस्तान जो बानी क़ाइद आज़म मोहम्मद अली जनाह सिंधी हो। पहिरीं पाकिस्तान जी वज़ीर आज़म औरत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो सिंधी। कहिड़ो माण्हू हो पाकिस्तान जो वॾे में वॾो जेको सिंधी न हो ऐं जंहिं हिन मुल्क खे एॾी वॾी महिनत ऐं क़ुर्बानी न कई आहे? सिंधी माण्हू कहिड़ो कमु न कंदा आहिनि? कहिड़ो क़िस्म जो अमल आहे जेको सिंधी माण्हू मोहबत कंदड़ न आहिनि? सिंधी माण्हू सचा न आहिनि? सिंधी माण्हू महिमान नवाज़ न आहिनि? सिंधी माण्हुनि वटि वतन दोस्ती कोन्हे? सिंधी माण्हू ज़ुल्फ़कार अली भुट्टो खे त वफ़ाक़ी असांजो वज़ीर आज़म रहियो न, पर हैदरबग चओ तो सिंधी माण्हू कोन हो जंहिं सॼी ज़िंदगी पंहिंजी सॼी ज़िंदगी मिल्कियत नौकरियूं सभु मन धरती जे माण्हुनि खे अर्पियूं। उहो सिंधी कोन हो? साईं GM सैयद सिंधी कोन हो? अब्दुल वाहिद आरिसर सिंधी कोन हो? रसूल बख्श पली जो सिंधी कोन हो? जामी चांडियो सिंधी न आहे? इब्राहिम जोयो सिंधी कोन हो? अयाज़ सिंधी कोन्हे? शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंधी न आहे? सचल सरमद सिंधी कोन्हे? जानण फ़क़ीर सिंधी कोन्हे? गुलूकार, ॻाइणा, शाइर, अदाकार, मल्ह जा रांदीगर, रांदियुनि में पहिरियों नंबर ते ईंदड़ कहिड़ो कमु आहे जेको सिंधी माण्हुनि खे करणु न ईंदो आहे? इहे ठगनि दहशतगर्दनि ऐं जलादनि जूं चयल चवणियूं सिंधी माण्हुनि मथां न बढ़ियो त सिंधी माण्हू अणपढ़िया आहिनि, सिंधी माण्हू जाइल आहिनि, सिंधी माण्हुनि खे कुझु न ईंदो आहे, गद्दार आहिनि। इहे उहे माण्हू आहिनि जेके इहे सभु इल्ज़ाम उन्हनि माण्हुनि पंहिंजे मथां हूंदा आहिनि ऐं उहे माण्हू उन्हनि माण्हुनि मथां मड़े छॾींदा आहिनि। इहो त हाणे असां वटि आम पढ़ियल लिखियो बि चवंदो आहे सिंधी माण्हू पढ़िया लिखिया ईंदा आहिनि। छा करणु ईंदो आहे तव्हांखे? छा करणु ईंदो आहे? जेकॾहिं तव्हां ई पढ़िया लिखिया आहियो त तव्हां सिंधी माण्हुनि वटि केतिरी अवेयरनेस ॾिनी आहे? सिंधी माण्हू मोहबत कंदड़ आहिनि, प्यार कंदड़ आहिनि, वतन दोस्त आहिनि। सिंधी माण्हू हिकु वफ़ा जे एवज़ ज़िंदगी क़ुर्बान करे छॾींदड़ माण्हू आहिनि। सॼी दुनिया में रहंदड़ सिंधी माण्हू मूंसां राब्ते में आहिनि। सॼी दुनिया में रहंदड़ अमेरिका, कैनेडा, मलेशिया, लिबनान, इंजीनियर, वकील, डॉक्टर, जज, जहाज़नि जा ड्राइवर, फ़ौजुनि जा ऑफिसर, जहिड़ो बि कम जो नालो खणो सभिनी में सिंधी आहिनि। ज़बरदस्त कमु कंदा आहिनि, पढ़िया लिखिया आहिनि, डिग्री याफ़्ता आहिनि। इहा तोहमत कहिड़नि माण्हुनि मथां आहे? सभु सिंधी माण्हू पढ़िया लिखिया न आहिनि? सभु ठग आहिनि? क़ौम सॼी पढ़ी लिखी थींदी कोन्हे ईअं आहे छा? सभु ठग आहिनि ईअं आहे छा? दुनिया जो कहिड़ो कमु आहे जेको सिंधी माण्हुनि खे करणु न ईंदो आहे? सभु कमु करणु सिंधी माण्हुनि खे ईंदो आहे। जेको कमु हिन धरती ते रहे थो करियूं था। असां वटि रोड आहिनि, रस्ता आहिनि, जॻहियूं आहिनि, मस्जिदियूं आहिनि, मंदर आहिनि, इस्पतालूं आहिनि, हे मोबाइलियूं हलाइणियूं थियूं। दुनिया जो कहिड़ो कमु आहे जेको सिंधी माण्हुनि खे न ईंदो आहे? कहिड़ो कमु आहे जेको सिंधी माण्हुनि खे अचे ॿाहिरि मुल्क जा माण्हू करे ॾेई वेंदा आहिनि? असांखे अमेरिका जा माण्हू छड़ाए ॾेई वेंदा आहिनि। असांजे ॿारनि खे दवा खां ॿाहिरि मुल्क जा माण्हू वठी वेंदा आहिनि। दुनिया जो को बि अहिड़ो कमु कोन्हे जेको सिंधी माण्हुनि खे न ईंदो आहे। इहे तोहमतूं आहिनि, इहे वक़्त जा हुकुमरान ठग ऐं जलाद लाहींदा आहिनि सिंधी माण्हुनि मथां त निकम आहिनि, कम जा न आहिनि। हीअं आहिनि पंहिंजी मनमानी, पंहिंजी ॾाह, पंहिंजी अना, पंहिंजी वॾाई, इहो सभु कुझु पंहिंजो साबित करण खां सॼी क़ौम मथां तोहमतूं हणंदा आहिनि। जेके ठग आहिनि, जेके गद्दार आहिनि, जेके जलाद आहिनि, जिन क़ौम सां सदाईं वेसाघातियूं कयूं आहिनि, इहे उन्हनि जूं तोहमतूं आहिनि। सिंधी माण्हू सॼी क़ौम जाइल आहे, पढ़ी लिखी न आहे, अणपढ़ियल आहिनि, गद्दार आहिनि। तव्हीं खीर जा धोतल आहियो, इंसान दोस्त आहियो, वतन दोस्त आहियो। इहे चवंदड़ गद्दार आहिनि, ठग आहिनि। सिंधी माण्हू मोहबत कंदड़ आहिनि। इहा मां तव्हांखे ॿुधायां थो। हक़ मौजूद GSM।